हिक ॿी अहम ख़बर अवांखे ॾींदा हलूं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे वॾी ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त आलमी अदालत मीडिया राइट्स जे मुआहिदनि वारो फ़ैसिलो पीसीबी जे हक़ में ॾेई छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त आलमी अदालत टेक फ्रंट ऐं बेल्ट्स एडवर्टाइजिंग जूं दावाऊं रद्द करे छॾियूं आहिनि, जंहिं ते अदालत ॼाणायल ॿिन्ही धुरियुनि खे हुकुम जारी कयो आहे त पीसीबी खे फीस जी अदायगी करण सां गॾु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा समूरा ख़र्च बि बर्दाश्त कया वञनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे वॾी ख़बरी ॾींदा हलूं त आलमी अदालत मीडिया राइट्स जे मुआहिदनि वारो फ़ैसिलो पीसीबी जे हक़ में ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अवांखे ॿुधायूं पिया त आलमी अदालत टेक फ्रंट ऐं बेल्ट्स एडवर्टाइजिंग जूं जेके दवाऊं रद्द करे छॾियूं आहिनि, अदालत ॼाणायल ॿिन्ही धुरियुनि खे हुकुम जारी कयो आहे त पीसीबी खे फीस जी अदायगी करण सां गॾोगॾु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा समूरा ख़र्च बि बर्दाश्त कया वञनि। अवांखे ॿुधायूं पिया आलमी अदालत टेक फ्रंट ऐं बेल्ट्स एडवर्टाइजिंग जूं जेके दावाऊं आहिनि उहे रद्द करे छॾियूं आहिनि। अदालत ॼाणायल ॿिन्ही धुरियुनि खे हुकुम जारी कयो आहे त पीसीबी खे फीस जी अदायगी करण सां गॾु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जा समूरा ख़र्च पिणु बर्दाश्त कया वञनि।